अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवीन सीरियल STV न्यूज़ खबर शामिल करे रहे हैं सिजावल खां असांजी रिपोर्टर सलीम मलाजी रिपोर्ट मूजिब पीपी जालो हुसैन शेख प्रेस क्लब सिजावल अॻियां 11 ॾींहं खां बुख हड़ताल ते वेठल पीपी जालो कामरेड हुसैन शेख दाहिंदे चयो त पीपी ज़िला सिजावल जी क़यादत मूंखे पटेवाली ॾियण जा कूड़ा दिलासा ॾेई नौकरी खां नज़रअंदाज कयो आहे। 1 साल अॻु नौकरी लाइ अलामती बुख हड़ताल कई। इन वक़्तु पीपल्स पार्टी तालुके सिजावल जी सदर डॉक्टर इकबाल मेमन पटेवाली नौकरी ॾियण जो दिलासो ॾेई बुख हड़ताल खत्म कराई। हिन वक़्तु क़यादत वटि वर्कर लाइ नौकरी मौजूद आहिनि, पर मूं ग़रीब खे हिकु पटेवाली नौकरी ॾियण खां इनकारी आहिनि। कामरेड हुसैन शेख ॿुधायो त हू सख़्त बचड़ेवाल ऐं ग़रीब मिसकीन गुज़िरियल डिघे वक़्त खां बेरोज़गार आहे। आख़िर में हुन पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील कंदे चयो त मूं ग़रीब वर्कर खे पटेवाली नौकरी ॾियारी वञे। उन्हनि खे पाण अचण खे बि चाहे थो ख़ुदि पीपल्स पार्टी जो हिसो आहिनि, पीपल्स पार्टी जो MP MN आहिनि। जॾहिं तव्हां बार बार चई रहिया आहिनि त पीपल्स पार्टी MP आहे या MN आहे, उन जो तहलीक चाहे कहिड़े बि ग्रुप सां हुजे, पर हिन वक़्तु असांजी पार्टी अॻुवान आहिनि। हिन 11 ॾींहं मूंखे बुख हड़ताल ते गुज़री चुकिया। न को MP आयो आहे, न MN आयो आहे, न को असांजे ज़िले जो सदर आहे, न को जनरल सेक्रेटरी आहे, ऐं उनखां पोइ असांजी डिप्टी स्पीकर अॼु रियाना लॻाए जंहिंजो ख़ुदि तलक सिजावल ज़िले सां आहे, को बि अॼु पुछण लाइ तयारु